नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां खे हालानी मां ख़बर ॾींदालूं त हालानी शहर बल्दियाती निज़ाम हूंदे का बि तरक्की न करे सघियो। टाउन कमेटी हालानी जे महवार 28 लाख बजट हुजण बावजूद टाउन ऑफिसर ऐं इंतजामिया जी नाअहली ऐं लापरवाही सबब हालानी शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। मुख़्तलिफ़ पाड़नि में हफ़्ते हफ़्ते ताईं गंद जा ढेर बणिजी वञण महमूल बणियल आहे, जॾहिं त गंदे पाणी जी नेकाल जी नालियुनि जे वक़्त सिर सफ़ाई न थियण सबब गंदो पाणी रस्तनि ते वहण लॻो आहे। टाउन कमेटी जे टाउन ऑफिसर आफ्ताब मल्ला जी शहर अंदर सफाई के हवाले से का भी कारकर्दगी न है, जॾहिं त हालानी शहर के मेमण मोहल्ला दली चौक समेत शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सफाई न हुजण सबब गंदगी जा ढेर लगी विया आहिनि, जंहिं सबब शहरनि ऐं ॿारनि खे अच वञ में तमाम घणी तकलीफ़ पेश अची रही है। शहर असद अली, सदाकत मेमून, दिलशाद गरमानी, कुर्बान, तारिक जान सहतो ऐं ॿियनि नेब ऐं एंटी करप्शन का मुतालबो कयो त हालानी टाउन कमेटी में थियल करप्शन की जांच कराई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।